नाज़रीन, काज़ी अहमद बरसां झलो मस्जिद स्टाफ वटि क़ौमी शाहरा ते नेशनल हाईवे अथॉरिटी पारां टूल प्लाज़ा क़ाइम करण ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। वधीक तफ़सील ज़ुल्फ़िकार अली टावनी जी हिन रिपोर्ट में। काज़ी अहमद बरसां क़ौमी शाहरा झलो मस्जिद वटि नेशनल हाईवे अथॉरिटी पारां टूल प्लाज़ा लॻाइण ख़िलाफ़ टूल प्लाज़ा नामंज़ूर कमेटी जे सॾ ते शहर जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि शहरियुनि पारां पुलिस थाणे खां तालका प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो ऐं सख़्त नारेबाज़ी कई। सिविल सोसाइटी हितां जा काज़ी अहमद जा बाशऊर शहरी उनखे रद्द कनि था। टूल टैक्स ऐं टैक्स लॻाइण वठण जो मक़सदु इहो आहे त तव्हां आवाम खे उहे सहूलियतूं ॾियो। तव्हां ॾिसो त सिंध जा रोड रस्ता खंडर बणियल आहिनि। एहतिजाज पई करे सिविल सोसाइटी समाजी माण्हू उनजो मक़सदु इहो आहे त काज़ी अहमद टूल प्लाज़ा मनसूबो आहे उनखे फौरी तौर ते बंदि कयो वञे, छाकाणि त ही हैसियत ताईं कारगर न आहे जैसियत तव्हां नेशनल हाईवे अथॉरिटी वारा घुर्बल सहूलतूं पंहिंजा रोड सुधारियो। पर काज़ी अहमद जो आवाम आमरी पुल ते 14 किलोमीटर जे फ़ासिले ते ऑलरेडी टूल भरे पियो, मोरो 30 किलोमीटर जे फ़ासिले ते टूल भरे पियो, सैदाबाद में टूल भरे पियो। त आख़िर ही छाजे करे असां हिन मनसूबे खे मुकमल तौर ते रद्द था कयूं ऐं जेकॾहिं हिन मनसूबे खे जेसिताईं आवाम जूं सहूलियतूं न थींदियूं वञनि तेसिताईं हिन खे जेकॾहिं बंदि न कयो वियो त असांजो एहतिजाजनि जो सिलसिलो जारी रहंदो। असांजो इहो जेको एहतिजाज आहे उहो काज़ी अहमद टूल प्लाज़ा नामंज़ूर जे एक्शन प्लेटफॉर्म ते आहे ऐं असां तव्हांखे साईं ॿुधाईंदा हलूं त काज़ी अहमद जो आवाम 3 जॻहियुनि ते टूल टैक्स अदा करे थो। जॾहिं ते काज़ी अहमद टूल टैक्स जेको प्लाज़ा ठाहियो पियो न उहो काज़ी अहमद जे आवाम जे मथां हिकिड़ो राता हुआ नाइंसाफ़ी आहे। पर ख़ासि तौर ते हितां लोकल माण्हू जेके असांजा आहिनि उहे ॾाढो रोज़ानो जे बिना ते परेशान थींदा ऐं असां हिन खां घुर कयूं था त आईनी कानूनी तौर हीउ जेको असांजे मथां रातो हुयो पियो त हिनखे ख़तमु करे असांजे माण्हुनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। अॼोको असांजो इहो एहतिजाज काज़ियुनि में टूल प्लाज़ा जे ख़िलाफ़ आहे। जेको टूल प्लाज़ा गैर कानूनी गैर इख़लाक़ी ऐं गैर शरई लॻे पियो, छो जो काज़ी अहमद टूल टैक्स जे भरिसां ऑलरेडी आमरी टूल टैक्स जेको 14 किलोमीटर परे आहे, मोरो टूल टैक्स जेको 40 किलोमीटर परे आहे, न्यू सैदाबाद टूल टैक्स जेको 40 किलोमीटर परे आहे। इन करे हिन टूल टैक्स ठाहिण जो को बि जवाज़ कोन ठहे। कैमरामैन साजिद चावरी सां गॾु ज़ुल्फ़िकार अली टावरी, धरती टीवी न्यूज़, काज़ी अहमद।